सलात शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जबानड़ो मुझे सोने करीम रब सोने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो। सुभान सही बोले ना। ओ बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। मुझे बेनियाज रब फरमायो अब्बे ऐं अम्मा सा एहसान कयो। अब्बे ऐं अम्मा सा ॻाल्हायो। अब्बे ऐं अम्मा सा एहसान कयो। एहसान छाखे चइबो आहे? ओ मुंहिंजा दोस्त एहसान जी माना है अगलो तव्हां सां बुराई करे वरी तव्हां उन सां भलाई कयो। तवजह कयो दोस्तो, दुनिया जे अंदर अब्बे ऐं अम्मा खां वधीक औलाद सां प्यार करण वारो कोई भी कोन हूंदो आहे। लेकिन मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात पंहिंजे सुने कुरान करीम में ये फरमायो वबिल वालिदैन इहसाना। अब्बे ऐं अम्मा सां एहसान कयो। जॾहिं दुनिया खे ख़बर आहे त अब्बो ऐं अम्मा कॾहिं बि औलाद सां बेवड़ाई कोन कंदा आहिनि। अब्बो ऐं अम्मा औलाद सां नाजाइज़ी कोन कंदा आहिनि। मुंहिंजे करीम रब कुरान करीम जे अंदर 15 पारे जे अंदर अब्बे अम्मा जो शान बयान कंदे इन्हनि ॿिनि टिनि जे आयतुनि जी इब्तिदा इन जुमले सां फरमाए तव बिल वालिदैन इहसाना। अब्बे ऐं अम्मा सां एहसान कयो। मतलब छा आहे? मुंहिंजो बेनियाज़ रब तो असांजे दिलनि खां वाक़ुफ़ आहे, तो असांजे इरादनि खां वाक़ुफ़ आहे, तो असांजे सोचनि खां वाक़ुफ़ आहे। मुंहिंजे करीम रब खे ख़बर आहे त अब्बो ऐं अम्मा कॾहिं बि औलाद सां नाजाइज़ी कोन कंदो आहे, नाइंसाफ़ी कोन कंदो आहे। मगर दुनिया जो नौजवान, दुनिया जो इंसान अहिड़ो ज़मानो बि ईंदो उनजी अम्मा भी बेकसूर हूंदी, अब्बो भी बेकसूर हूंदो, मगर उनजे दिमाग़ में कॾहिं ख़्याल ईंदो त मुंहिंजे अब्बे अम्मा ज़मीन जे विरासत में मूंसां नाइंसाफ़ी कई आहे, मुंहिंजे ॿिए भाउ खे वधीक ॾिनी आहे, प्लाट मूंखे घटि ॾिनो आहे, मुंहिंजे ॿिए भाउ खे वधीक ॾिनो आहे, दौलत जो हिसो मूंखे घटि ॾिनो आहे, मुंहिंजे ॿिए भाउ खे वधीक ॾिनो आहे। अहिड़ा ख़्याल दिलि में इंसान जे पैदा थींदा। मुंहिंजे बेनियाज़ रब इन्हनि तमामु दिल जे ख़्यालनि खे बि मेटण जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उलमा फरमाइनि था। उलमा इन क़ुरान करीम जा मुफ़स्सिर इन आयत जे तफ़सीर में लिखंदे फरमाइनि था त बेनियाज़ रब इंसान जे इन नंढड़े खां नंढड़े गुमान खे ख़त्म करण जे लाइ क़ुरान करीम में इएं फरमाए छॾियो ऐ मुंहिंजा बांधड़ा जेकॾहिं तूं सम्झी थो, जेकॾहिं तुंहिंजे दिल में ख़्याल आहे त मुंहिंजे अब्बे अम्मा मूंसां नाइंसाफ़ी कई आहे, मुंहिंजे अब्बे अम्मा मूंसां नाजाइज़ी कई आहे, उन जे बावजूद भी मां अल्लाह जे ज़ात जो तोखे हुकुम आहे ख़बरदार थी जा पंहिंजे अब्बे ऐं अम्मा सां हर सूरत में भलाई वारो रवैयो अख्तियार कजां। सुने नबी पाक चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे दरबार में जॾहिं सहाबा जे साम्हूं
मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात कुरान करीम जे इन आयतुन जी तिलावत कया मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे गुलामन के इन कुरान करीम जे आयतुन जी तिलावत करे बुधाइया सहाबा बुधन का बाद में अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह असांजा अबो अम्मा कुर्बान वजन ओ मुझा सोना एतरो तसा के बुधायो त अबे ऐ अम्मा जा हक रुगो उनन जे हयाती में मौजूद हन या अबे ऐ अम्मा जा हक उनन जे दुनिया छडण का पो भी असा जे मथा मौजूद आहिन। सवाल करण वाला केर हन जो सहाबी गला गला सवाल करण वाला केर हन जवाब देनारो केरा जो इमामुल अंबिया जवाब देनारो केरा इमामुल वाह मुझा मदीने जा ताजदार वाह मुझा यतीमन जा यार गरीबन जा गमखार मुझे सुने मदीने जे ताजदार पांजे गुलामन के फरमायो ओ मां मुस्तफा जा गुलाम ओ मां मुस्तफा करीम का सवाल करण वारो दिल जा कल खोले बुधो अजमा महबूब मुस्तफा तवा के बुधाया तो दुनिया जे अंदर त अबे अम्मा जा तवा जे मथा हक मौजूद है मगर जने अबो ऐ अम्मा ये दुनिया छडे वजल उन का बाद में भी उनन जा ट्रे हक बाकी तवा जे मथा हर सूरत में मौजूद आहिन। घणा हक थोड़ो गालायो सुने कलंदर जे नगरी ते वेहण वारा धरती ते वेहण वारा दिल खोले गालायो ट्रे हक मौजूद हन अबे ऐ अम्मा जा कोई केड़ा मुझे मदीने जे ताजदार फरमायो पहिरो हक तवा जे मथा अबे ऐ अम्मा जे वफात का बाद में इहो आ त पांजे अबे ऐ अम्मा जे दफन ऐ कफन जो इंतजाम जल्दी में करण कंदा वतो। पहिरो हक अबे अम्मा जो उनन जे तदफीन में का कमी को ताही न करण घुर्जे दफन ऐ कफन में मुझा दोस्त अजीज कहीं भी किस्म जी कमी को ताही न थियण घुर्जे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियो हक अबे अम्मा जो कहिड़ो आ मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो बियो हक तवा जे मथा अबे ऐ अम्मा जे वजन का बाद में इहो आ त पांजे अबे ऐ अम्मा जे रिश्तेदारन सा ऐ उनन जे मोहब्बत वारन सा सिले रहमी जो रवैयो अख्तियार कजो जेका तवा जी जीजल अम्मड़ा उन जा जेके रिश्तेदार हन उन जा भाई रहन उन जा करीबी रिश्तेदार हन या उन जी का सरती सहेलिया या तवा जो बाबा साईया उन जा जेके रिश्तेदार हन या उन जा दोस्त अहबाब हन मुझे मदीने जे ताजदार फरमायो अबे अम्मा जे वजन का बाद में भी उनन सा सिले रहमी जो रवैयो अख्तियार कयो छो त मुझा दोस्त जने उनन जे दोस्तन सा उनन जे करीबी रिश्तेदारन सा तवा सिले रहमी अख्तियार कदो खुशी जे टाइम ते उनन के दावत दीदो खुशी जे टाइम ते उनन सा मिलंदो उनन के दिसी करे पाजे बाबा साईं के याद कंदो उनन के दिसी करे तसव्वुर कंदो हे मुझो बाबा जो दोस्ता हे मुझे बाबा जो भावा हे मुझे अम्मड़ जी जल जी भेड़ा हे मुझे अम्मड़ जी सहेलिया तवा उनन के इज्जत दीदो मुझो करीम रब ताजे अबे ऐ अम्मा के कब्र में सुकून ही सुकून अता फरमाइंदो। बियो हक अबे ऐ अम्मा जो केड़ो आ दोस्त दुनिया छडण का बाद में गालाइंदा हालो दोस्त बियो हक केड़ो आ तो उन जे वालिदैन अबे अम्मा जे रिश्तेदारन सा ऐ उन जे दोस्तन सा अम्मड़ जे सहेलन सा छा करणो आ सिले रहमी हाने सिले रहमी चाहे थोरे में घणे में दुख में सुख में उनन सा वास्तो रखण दुख सुख में उनन के सडण खुशी गमी में उनन सा अचण वञण रखण उनन जे दुख के पांजो दुख समझण उनन जे खुशी के पांजी खुशी समझण उनन सा पांजे तालुकात के बरकरार रखण
टे नंबर ते मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो टियों हक तवा जे अब्बे अम्मा जे वजण का बाद में तवा जे मथो इहो आ त तवा पांजे अब्बे अम्मा जे ला हर घड़ी अल्लाह जे दरबार में मगफिरत जो दुआऊं घुरदा रहो छा कंदा रहो अब्बे अम्मा जे ला बख्शिश जो दुआऊं घुरदा रहो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न रुगी दुआऊं घुरदा रहो मिशका शरीफ जी हदीस मुंहिंजा दोस्त आॾो अचे वई आहे दिल थी चवे त मां उहा हदीस बयान कयां मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा मुझे सोने मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि जहीं भी शख्स पांजे अब्बे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई छाजी ज़ियारत कई गाला गाला छाजी मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा या उन्हनि बिन्ही मां कहीं हिकड़े जे भी कब्र जी ज़ियारत कई गौर कजा हदीस जे मथा मुझे आका इए कोन फरमायो दोस्त गौर कजा त तवा मां कहीं भी शख्स जे कने पांजे अब्बे अम्मा जे कब्र ते वनी कुरान करीम जो खत्मो पढ़ियो कुरान करीम जी तिलावत कई जे कने मुझा आका मुझा दोस्त अजीज इए फरमाइन हा त गाल त भलिया गाल त सुहणिया सकणी ज़ियारत खां कुरान करीम जी तिलावत अञा अज़ीमा पर मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन गाल ते इक्तिफा फरमाइंदे पाण इए फरमायो त मंज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा तवा मां जंहिं भी शख्स पांजे अब्बे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई या उन्हनि बिन्ही मां कंहिं हिक जे कब्र जी ज़ियारत कई कुल यौम जुमुअतिन हर जुमे जे दिहाड़े मुझे आका इए किचो फरमायो त जंहिं ज़ियारत कई छो त मुझे आका के ख़बर आ मां मुस्तफ़ा जा केतिरा ई लखे उहे गुलाम हुंदा जेके कुरान करीम खे पढ़ियल कोन हुंदा मुझो मदीने जो साईं त सभिनी जो आका है मुझे मदीने जे मीर के त सभिनी गुलामन सां प्यारा पढ़ियलन सां भी प्यारा अनपढ़ियलन सां भी प्यारा नेकन सां भी प्यारा गुनहगारन सां भी प्यारा ओ मुझा दोस्त अजीज पांजे मथे में निहार लखे मथे में वार थई हिकड़े के भी सट ॾिने त तोखे आदाब ईंदो जॾहिं तुंहिंजे वार खे सट ॾियण सां तोखे तकलीफ़ ईंदी आहे छो त तुंहिंजे जिस्म जो हिस्सो आहे हिकड़े मिंट जे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात लाइ जेको मुंहिंजे करीम रब पंहिंजे क़ुरान करीम में फरमायो तवज्जह त कर त मुंहिंजो करीम रब कहिड़ो रिश्तो पंहिंजे महबूब जो पंहिंजे गुलामन सां ॿुधाए रहियो आहे कीअं ॿुधाए रहियो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो अज़ीज़ुल अलैहि मा अनितुम हरीसुल अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम रिश्तो प्यार मुझे आका मदीने वाले मीर जो पंहिंजे गुलामन सां मुझे आका भी इए फरमायो त मलज़ार क़ब्र वालिदैहि जंहिं शख्स भी अब्बे अम्मा जे कब्र जी ज़ियारत कई जंहिं शख्स भी मुझे आका इए कोन फरमायो त मौलवी साहब कई मुझे आका इए कोन फरमायो कहीं पीर साहब कई कहीं हाफिज साहब कई कहीं कारी साहब कई कहीं कुरान पढ़ियो या न पढ़ियो न न मुझे मदीने जे मीर इए फरमायो त जंहिं भी शख्स पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जे रुगी कब्र जी ज़ियारत कई हर जुमे जे दिहाड़े ते पोइ
सुबह जो वयो या शाम जो वयो वयो छो अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करण जे ला मुझे महबूब फरमायो गुफिर लहू अल्लाह उन जा गुनाह त माफ करे छडींदो लेकिन कुतिब बर्रा न रुगी गुनाह माफ फरमाइंदो पर मुझो अल्लाह उन खुश नसीब के पांजे नेकन में नालो भी लिखराए छडींदो। अंदाजो लगा मुसलमान जहे अबे ऐं अम्मा जे कब्र जी रुगी ज़ियारत करण सां मुझो मदीने जो मीर फरमाइंदो आ त जेको अबे अम्मा जे कब्र जी रुगी जुमे जुमे ते ज़ियारत करे मुझो अल्लाह उन जा गुनाह माफ फरमाइंदो आ उन जो नालो नेकन जे लिस्ट में लिखराइंदो आ। ॿुधाए पो जेको शख्स सुबह ऐं शाम जीजल अमड़ जे कदमन के चुमियूं ॾेई पो निकिरे ॿुधाए त मुंहिंजो रब उन जे मथां पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल केॾो फरमाईंदो हूंदो। कब्र जी ज़ियारत करण वारे जे लाइ कब्र जी ज़ियारत करण वारे जे लाइ गुनाहनि जी माफ़ी आहे नेकन में नालो लिखराए वियो। हिकिड़ो नौजवान जीजल अमड़ बीमार अमड़ जीजल जे खिदमत में मौजूद ओ मुसलमान जी कुरान करीम जूं आयतूं अॻिते पढ़ंदो हलंदुमि तव्हां खुलियल कुरान करीम जूं आयतूं ॿुधंदा वञो रुगो समझिजो ईअं न त रुगी अबे अम्मा जो शान किसन कहाणियुनि में मौजूद न न अबे ऐं अम्मा जो उहो मक़ाम जो मुंहिंजो करीम रब अबे अम्मा सां ॻाल्हाइण सेखारींदो आहे अबे अम्मा ने निहारण सेखारींदो आहे अबे अम्मा जे लाइ दुआ घुरण भी मुझो रब पान सेखारींदो आ। नौजवान जीजल अमड़ बीमारा याद रखी छड़जा मुसलमान जे कदे तू इबादत जे करे अमड़ के टाइम न थो दई सगी एकड़े मिनट जे ला गौर कर जे कदे चवी तो त मुके कुरान करीम जे पढ़न मा टाइम न थो मिले मुके जिक्र अज़कार मा टाइम कोन थो मिले मा त रात दी जिक्र अज़कार में मस्त लगो पयो हां ओ मुजा दोस्त अजीज मुके बुधा त तोके इन जिक्र अज़कार वारे यार जो पहरो दफो नालो दुनिया दे अल्लाह वठण कह सेखारियो चो त मुझे जीजल अम्मा सेखारियो हुयो कहीं तो के बुधायो त तुझो पैदा कंदड़ केरा कहीं तो के बुधायो तो ओ मुझा बचड़ा तू अल्लाह जो जिक्र कंदे त अल्लाह तो के कामयाबियों अता फरमाइंदो सब कुछ जीजल अमड़ तो के सेखारियो जे कने दुनिया जे कारोबार वारो आ इयो तो चवी त सुबह जो निकरा दुकान ते सजो दी रोज़ी में लगो पयो हां दुकान ते कम कारियूं तो कया दुकान जो हेडो कारोबार आ टाइम कोन थो मिले अमड़ जी खिदमत कया मुझा दोस्त मुखे बुधा इन कारोबार जे अहल करण ताई तो के पहुंचाइण में इहो सॼो किरदार कंहिंजो आ चो त मुझे जीजल अमड़ जो आ जेकर तुझी जीजल अमड़ न हुजे हां त तोके इन मकाम ते केर पहुचाए हां जीजल अमड़ जे करे तोके नटणे लाको पांजो खीरड़ो न प्यारे हां तो सा प्यार न करे हां तोके पढ़ाए न हां तोके लिखण न सिखारे हां अज तोके इन मंजिल ते केर पहुचाए हां ओ मुझा दोस्त अजीज सब कुछ मेहरबानी मुझे करीम रब जिया लेकिन जीजल अमड़ जो औलाद जे मथा एतरा त थोरा एतरियूं त मेहरबानियूं हन जो मुझा दोस्त अजीज सजी जिंदगी जीजल अमड़ जा कदम धोई पीजल मगर हिकड़ी रात जे ओ जागे जो भी थोरो मानू न थो लाहे सके अबो अम्मा जॾहिं बीमार थी वञनी याद रखी छॾजां तुंहिंजे मथां इम्तिहान ईंदो आहे या
तुझे मथा वडी इम्तिहान जी घड़ी आ न रुगी तुझे इम्तिहान जी घड़ी आ तुझे कामयाब थियण जो राज भी इन में आ मुझा दोस्त तुझे दर्जात जे बुलंदी जो राज भी इन में आ जन्नत जी दरवाजन के खुलण जो राज भी इन में आ पर जे करे अबे अम्मा के निगलेक्ट करे छॾी उन जी खिदमत न कई दिसी अण डिठो करे छॾी बुद्धि अण बुधो करे छॾी त पोइ याद रखी छॾजा तुझे नाकामी जो राज भी इते आ तुझे जन्म जे दरवाजे खुलण जो राज भी इते आ दुनिया में मायूसी जो राज भी इते आ दुनिया में कामयाब ओहे शख्स थींदा हन जेके अबे अम्मा जे कदमन के चुमी अल्लाह जे मथा तवक्कल रखी निकरदा हन हू बाहर पैर खणदा हन मुझो रब अगे ही उन्हनि ला खैर करे छॾींदो आ नौजवान जी जल अमण बीमारा अमण जे खिदमत में हुंदो आ सियारे जी रात नौजवान गोरियूं भर में रखियो वेठो आ अम्मा कुराड़िया अम्मा केडी मल भी मुखे सद करे त मां पांजे जी जल अमड़ के जवाब दिया मां पांजे जी जल अमड़ के जीव चई हलियो अचा ओ मुझा दोस्त अजीज नौजवान इन नियत सा ओ सीड़ में सुतो पयो आ आदि जो टाइम अचानक अमड़ सड़ो थी करे ओ अब्दुल हफीज ओ अल्लाह वसाया ओ मोहम्मद अली जी मुझी जी जल अम्मा बच्चा पानी जो ढुकड़ो त खणिया कुराड़ो माओ या पी जॾहिं बीमार थींदा हन रात जो सॾड़ो कंदा हन पंहिंजे बचड़े के बस पानी जी लपड़ी घुरंदा हन छा वेचारा घुरंदा हन उहा जी जल अम्मा अज तो का पानी जी लपड़ी घुरी रही आ उहा जी जल अम्मा जॾहिं तू नठड़ो हुए सियारे जी रात हुई पारो चवे त अज न पवा त कदहिं पवा तोखे मोशन थी वया तोखे जी जल अमड़ पंजन मिनटन में तुझी सलवार खराब पई थे उहा जी जल अम्मा तोखे पानी कान पई हणे मता मुझे बचड़े के थध लगी वने मता मुझे बचड़े जी छाती सुक थी वने तुझा कपड़ा भी पान पई धोए तुझे जिस्म के भी सुके कपड़े सा उगे पई तोखे सुके कपड़े सा उगी करे गरम गरम कपड़ा पाराए बिस्तरे में सुमारे पान आधी रात जो उहे तुझा कपड़ा ही पांजी जान वरी थधे पानी सा धोण वारी आ ओ जी जल अमड़ के जवाब न देण वारा ओ जी जल अमड़ जो चयो न मञण वारा हिकड़े मिनट जे लाइ त तवजह कर हिकड़े मिनट जे लाइ त तसव्वुर कर उन नौजवान जॾहिं चयो जी मुझी जी जल अम्मा बच्चा पानी खपे हाज़िर मुझी अम्मा पानी जो वटड़ो खणी आयो आ वटड़ो खणी जी जो बचड़ो अमड़ जे मथा पोतो ॾिठई त अमड़ के निंड अचे वई आ कुराड़ा वेचारा निंड करण वक्त अजीब अजीब आवाज कंदा हन कदे खोखरा हणंदा हन कदे बात मां आवाज निकरंदो आ इहो सॼो राज हूंदो आ कंहिंजे लाइ औलाद जे लाइ त औलाद पंहिंजे अबे अम्मा जी खिदमत करे कीअं थो पंहिंजी आख़िरत बनाए ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अकुल चयुसि त अमड़ खे निंड अची वई आ हाणे तूं बि खड़ी कर सुम्ही पओ पोइ जेॾी महिल जी जल अमड़ उथे उन महिल अमड़ खे पाणी प्यार जा जेॾी महिल अकुल इहा सलाह ॾिनसि दिल जवाब ॾिनसि त ख़बरदार थी अमड़ खे त हींअर निंड मता वरी तोखे बि निंड अचे वञे जी जल अमड़ तोखे सॾड़ो करे मता तोखे जवाब ॾियण में देर थी पवे मता सुहिणो रब तोखां नाराज़ थी वञे ईअं न कर ॾके थो पियो मथो जी जल अमड़ जे पाणीअ जो थां खयो बीठो आहे अचानक वरी अज़ान फजर जो टाइम थियो आहे मस्जिद में आवाज़ आयो त अल्लाह अकबर अकबर होड़ा अज़ान जी आवाज आई आ अमड़ जे कन ते अज़ान पयो आ अमड़ वरी अख जी खुली त अमड़ वरी सरड़ो कयो अब्बा पानी त खणिया बचड़ो मथो बीठो आ चवे तो जी चवा मुझी जी जल अमड़ जीव चवा
मुझी जीजल अमड़ ए नौजवान जीजल अमड़ के करे जी चई त दिस जी चवा मुझी जीजल अमड़ जेडी मल बचड़े चयो त जी चवा ओ मुझी जीजल अमड़ अमड़ खां पानी विसरी वयो अमड़ खां उन विसरी वई अखियूं खुली वयूं पुछण लगी ओ मुझा बचड़ा ओ राहिब ओ कायम ओ फलाना ने खबर तू मुझे मथां बीठो आ हा मुझी जीजल अमड़ी मां त उन घड़ीअ खां यको तुझे मथां बीठो हां जेडी मल तो पानी घुरियो हो इन करे परे न पियो थिया त मथां मुझी जीजल अमड़ वरी सडड़ो करे वरी मुखे निंड न अची वञे अमड़ पानी पीअण जे बजा अर्श दे निहारण लगी आ अर्श दे निहारे चवण लगी ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब अगर हिकड़ी भी मुझी दुआ पांजे दरबार में कबूल करण वारो आ त मुझा मौला पांजे महबूब जे सदके न मुझे बचड़े के पांजे कुर्ब में कबूल फरमा देर इतरिया जीजल अमड़ जे अञा सुबान मां लफ्ज निकरी बस थिया अमड़ अञा पानी भी कोन पीतो ओहो बचड़ो बीठे बीठे वक्त जो वली बणजी वयो आ हजरत बायजीद बुस्तामी केर दोस्त गाला गलायो केर हजरत बायजीद बुस्तामी आहे हमरा पुराणो पर माशाल्लाह एक्टिव आ ॾाढो हिम्मत भरियो आ माशाल्लाह हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि जीजल अमड़ के चयो ओ मुंजी अम्मा जी मुझा बचड़ा अम्मा दिल चवे थी इजाजत दे बच्चा छा जी अम्मा पांजे करीम रब जे इश्क में पांजे करीम रब जे जिक्र फिक्र में इन दुनिया के मां तर्क करे पांजे मुंह सां हलियो वञा वञी झंगन ऐं झरन में पांजे करीम रब जो जिक्र करे पांजे करीम रब खे रिझाए वठा अल्लाह जे रिझाइण जो मज़ो जेकॾहिं न हिकिड़ो दफ़ो अचे वञे त लतीफ़ सरकार जो शेर ॿुध छा फरमायो छाला वञी छो छाला वञी छो तू त बेली थी त ॿियनि जो वठ जो कंज करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हुंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां अल्लाह जे ज़ात सां प्यार करे त ॾिस करीम रब सां प्यार करे त ॾिस पोइ जीअं तोसां जेको दुनिया में प्यार कंदो आहे हर आशिक खे पंहिंजो महबूब प्यारो हूंदो आहे ईअं मुंहिंजे रब खे बि पंहिंजो महबूब प्यारो हूंदो आहे पांजो आशिक प्यारो हुंदो आ ओ मुंजा दोस्त अजीज एकड़ो गरीब जो बचड़ो आ गाल मां गाल चढ़ी आई आ करे तो छड्या गरीब जो बचड़ो आ मिस्कीन जो बचड़ो आ वेलो एकड़ो आहे त बियो नाहे लेकिन मुंजा दोस्त गरीब हुजे या अमीर हुजे दिल रब सब कंखे ॾेई छॾी आ दिल जे मथा के जो कंट्रोल कोन हुंदो आ वो मिस्कीन जो बचड़ो आ पांजे कम सां निकतो आ कह गलीअ मां गुज़र करे रहियो आ अजीब इत्तेफाक आ बादशाह जी न्याणी बि उन गलीअ खां गुज़र थियो आ उन गरीब जी निगाह जीअं जो बादशाह जे न्याणीअ ते पइजी वई आ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल खसराए वेही रहियो आ दीवानो थी वियो आ परवानो थी वियो उहा बादशाह जी न्याणी पंहिंजे काफ़िले सां वञण लगी आ ऐं पोयां गरीब लॻो आ बादशाह जे महल में न्याणी वई ऐं दरवाज़े ते बीही रहियो दुनिया
दिसे पई न खाइण जी परवाह न पीअण जी परवाह ये मिस्कीन जो बचड़ो दर ते वेठो आ बादशाह भी मुंहिंजा दोस्त ये अॼुकल्ह तो असां वारा बादशाह कोन हुया जे गरीब दर ते बीहे त रातो रात सिद्धू दरिया में लोढ़ाए छॾीन ये बादशाह कोन हुया उन्हनि जा लाठिया या उन्हनि जा वज़ीर इहे कोन हा जीअं अॼु ज़ुल्म जी बाहि ॿरी पई आहे अञा वॾेरे में रइस में या वज़ीर में त कुझु रहम पर जेको ॿाहिरि लाठियो वेठो आहे ख़ुदा शल उन खां पनाह में रखे इहो सच्चा न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ाने मन बादशाह जो वज़ीर ॾाढो नेक आहे उहो जीअं जो ॿाहिरि निकितो ॾिठई त कुझु ॾींहंनि खां अजनबी माण्हू ग़रीबी हाल में वेठो आहे बादशाह जे दीवार दे दरवाजे जे ॿाहिरां महल में अख लगी पई आहे वज़ीर पुछे तो बच्चा केर चवे तो गरीब जो बचड़ो हां हिते छाजे लाइ वेठो आहे खैरात खपई न छा खपई बानी खपई न अन्न खपई न हीअ शइ खपई हीअ शइ खपई न जॾहिं खपई बि कुझु नथो वेठो छाजे लाइ चवे तो इन राज़ खां न पुछ चवे तो मूंखे ॿुधा चवे तो जे पुछी तो त मूंखे खपे त बादशाह जी न्याणी निकाह में खपे वज़ीर निहारे चवे तो तू त गरीब जो ॿार आहीं बादशाह जी न्याणी कीअं वठंदे चई बस मुंहिंजे दिलि चयो मां वेठो वधीक रब जी मर्ज़ी आहे कंहिंजी मर्ज़ी आहे ॻाल्हि कंहिंजी मर्ज़ी आहे मल्लहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सभु जेको अल्लाह जे मथां भरोसो यकीन पको रखंदो आहे मुंहिंजो रब भी कॾहिं उनखे मायूस कोन कंदो आहे वज़ीर जे दिल में ख्याल आयो अहिड़ो पके इरादे वारो माण्हू जे पकी ॻाल्हि आहे जे पकी ॻाल्हि आहे जे मां बादशाह जो ख़ासि वज़ीर हां सलाह तोखे मां थो ॾियां चवण तूं कर हिकिड़े ॾिहाड़े मां तोसां वाइदो थो कयां त बादशाह जे न्याणीअ जी तोसां शादी ज़रूर कराईंदो जॾहिं गरीब खे हिकिड़े वज़ीर अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई चई वारो कर छा कयां चई झंग मुंहुं करे हलियो वञो वञी फलाणे झंग में वेह चई झंग में वेही छा कयां चई उन झंग में वेही करे मुंहिंजे करीम रब जे वञी ज़िक्र जूं लोलियूं ॾे अल्लाह जे ज़िक्र जूं ॿोलियूं ॿोल तो ज़िक्र जूं ॿोलियूं ॿोलींदे अल्लाह जे ज़िक्र जे बरकत ऐं रहमत सां उन झंग में आबादी थी वेंदी मां पाण ई बादशाह खे वठी ईंदुसि उते घर वेठे तोखे बादशाह जी न्याणी जो संग ॾियारींदुमि तवज्जो कर दोस्त गरीब जो ॿारड़ो हो देर कान कई झंग वञी वसाई अल्लाह अल्लाह वञी कयो मुझे सुणी लतीफ सरकार दाह करे चयो तन तस्बीह मन मणियो तन तस्बीह साण वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहल निंड इबादत तन जी इन दिल में सोनो लतीफ़ चए तो इन दिल सां कॾहिं यार जो इस्म पुकारे त ॾिस दिल सां पंहिंजे रब खे सॾड़ो करे त ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तुंहिंजा बेड़ा पार करे मिस्कीन गरीब जो बचड़ो वञी झगड़ो वसाए वक्त गुज़री वेंदो ॻाल्हि खे जल्दी मुकाए वठां वञी झगड़ो वसाए अल्लाह जे ज़िक्र जे मौज में लॻो पियो आहे अल्लाह
जे ज़िक्र जो बरकतूं हिन खे नसीब थींदी वयूं खुदा जो क़ुर्ब हिन खे मिलंदो वयो छो त हिन खे ॿियो त कोई कम कोन हो बस अल्लाह जे ज़िक्र जो लोलियूं ॾियणियूं हुयूं ओ मुंहिंजा दोस्त ज़िक्र में वेठो आहे उन वज़ीर भी खुफ़िया मालूमात कई पे ख़बर पियसि त हा हाणे मौज में अची वियो आहे बादशाह खे अर्ज़ु कई त क़िबला तव्हां कुझु वक़्तु अॻु में चयो हो मुंहिंजे न्याणीअ लाइ को नेक रिश्तो मिले हिकिड़ो अल्लाह जो नेक सालिह बानो जंग में खुदा जो ज़ाकिर बानो ॾिसी आयो हां तव्हां पाण बि हलो हली ॾिसो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त तव्हांजे न्याणीअ जो निकाह उन नेक सां करे छॾियूं गॾिजी उन जंगल जे तरफ़ रवानो थियो दोस्त जॾहिं उन जंगल में पहुतो आहे उन ग़रीब मिस्कीन जेको ज़िक्र जे लोलीअ में मस्त लॻो पियो आहे उते पहुता सलाम अलैकुम वालेकुम सलाम बादशाह हिन जे चेहरे ॾे निहारियो हिन जे चेहरे में नूर नज़र आयो बादशाह नेक बादशाह के चेहरो लगी वयो वाक़ई खुदा जो नेक बानो आहे वज़ीर के इशारो ॾिनई त हिन खे चओ महल में अचे हिन जी शादी शाहाने अंदाज़ में मां पाण कराईंदुमि वज़ीर उन खे चयो ओ खुदा जा बाना हे वक़्त जो बादशाह वा जंहिंजे रैयत मां हिकिड़ो तूं बि आहीं अॼु बादशाह राज़ी थियो आहे तुंहिंजे मथां हाणे तूं हली आ बादशाह जे महल में बादशाह तुंहिंजी शादी पंहिंजे न्याणीअ सां धूमधाम सां कराइण थो चाहे जेॾी महिल वज़ीर ईअं चयो उन ग़रीब शख़्स रोई चयो जेकॾहिं मुंहिंजे रब घुरियो त मां ईंदुसि वाइदो कोन थो कयां गौर सां ॿुधजो वज़ीर जे दिल में ख़्याल आयो त मोकिलियो मांसि मूं नस ॾिनो मांसि मूं अॼु मां पंहिंजो वाइदो पूरो करण जे लाइ जॾहिं बादशाह खे वठी आयो हां अॼु इनकार छो थो करे अखियूं कुड़ियूं करे निहारे वज़ीर अखियूं पियो ॾेखारे हू पंहिंजे यार जे दीदार में मस्त लॻो पियो आहे वज़ीर बादशाह खे छॾे वरी चक्कर ॾेई मोटी आयो अचे ॾिसे त आहे ई कोन पहिरों खईं हुन खां पुछे नेठि वञी जंगल में लथई चई ॾे ख़बर ओ ख़ुदा जा बाना तोखे छा थी वियो आहे तूं त सिकी पियो बादशाह जे न्याणीअ जे लाइ अॼु मां बादशाह खे वठी आयो हां तूं अचण खां इनकार कयो आहे निहारे चवे थो ओ बादशाह जा वज़ीर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा बादशाह जे न्याणीअ जे मोहब्बत में जंगल में आयुसि त बादशाह उहा न्याणी खणी जंगल में मूं वटि पहुची वियो हाणे मूंखे ॿुधा जेकॾहिं ही झंग छॾे कंहिं ॿिए झंग में करीम रब जे यादि ऐं इश्क में वञा ॿुधा त मुंहिंजो रब मूंखे कहिड़नि नेमतुनि सां नवाज़े छॾींदो खुदा जा बाना कॾहिं खुदा जो ज़िक्र करे ॾिस खुदा जे ज़िक्र जी मौज वठी ॾिस त तोखे ख़बर पवे त ज़िक्र छा थींदो आहे त मां अर्ज़ु पे कयो यादि हूंदो तव्हांखे हज़रत बायज़ीद बुस्तामी जी जल अमड़ खे चयो त ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजा बचड़ा सलात पढ़ त मां अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी चो सल्लल्लाहु सुने बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि अमड़ के अर्ज़ कयो मां इजाज़त मिले मां इजाज़त ॾिनी जंग वियो हलियो रातिन जो रातियों ॾींहं गुज़री विया महीना गुज़री विया साल गुज़रण जे वेझो अची पहुता खुदा जे ज़िक्र जे मौज में दुनिया जी ख़बर नाहे त कहिड़े इलाइक़नि में ओ मुंहिंजा दोस्त घुमंदो हिकु दफ़े बुस्ताम जे इलाइक़े में अचे पहुतो जॾहिं इलाइक़ो ॾिठई त मां त पंहिंजे घर जे इलाइक़े में पहुची वियो हां जे हाणे राति थी वई आहे जॾहिं पहुची वियो हां त जीजल अमड़ जा कदम चुमी वरी पोथो अॻिते वञा छा करे पोथो अॻिते वञा गाला गाला मुसलमान छा तो करे अॻिते वञा
फकीर तू थोड़ो चुप कर त मां हेठन का पूछा दोस्तो छा तो करे अगते वणा गालायो जीजल अमड़ जा कदम उन कदमन के चुमण जे ला वली सिकंदा केर सिकंदा हन अल्लाह जाने का सालिह बाना सिकंदा हन छो सिकंदा हन उनन जे विलायत जो जरियो इन जीजल अमड़ जा कदम हन उनन जे विलायत जो जरियो दिल पर पीर जा कदम चुमण हन ओ मुझा दोस्त अजीज मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात मुझे मदीने जे साईं फरमायो कह फरमायो मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ ईमान वारो मां मुस्तफा ऐलान करे तो बुधाया या रसूल अल्लाह कहड़ो ऐलान मुझे आका फरमायो अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत जा तलाश करण वारो जन्नत जा आशिको जन्नत जे ला नमाज़ू पढ़ण वारो जन्नत जे ला रोज़ा रखण वारो जन्नत जे ला हज करण वारो जन्नत जे ला उमरा करण वारो जन्नत जे ला ज़कातो ॾियण वारो जन जे अंदर में रुगी जन्नत जो इश्क हुण भी घुर्जे छो त अल्लाह जे रज़ा जो मकाम मुझे महबूब मुस्तफा फरमायो जे जन्नत जी तलाश में सब कुछ करे रहियो अज तमाम मुस्तफा उन जन्नत के अल्लाह जे रज़ा के खणी तुझे घर में अची तो पहुंचाया मुझे आका फरमायो अमड़ जे कदमन जे हेठा तुझे मां रब जे जन्नत के रखी छड़ियो काथे जन्नत के रखियो गाला गाला कदमन जे मथों न जो त कदम के मथों चुमी ॾियण सवली लेकिन कदम जे हेठों चुमी ॾे त पो जन्नत के चुमी जी जल अमड़ जे कदमन जे हेठा बीही करे अमड़ हिय खट ते पेरड़ा करे सुती पई हुजे आस्ते आस्ते पेरां ते खां चे वेह अचे वेह कोडड़ा भनी वेह जी नमाज में वेह बोआ अमड़ निंड पई आया जागे थी पेर हिय सिधो लगो पयो हिता खां वठी चुमण शुरू कर जरे जरे के चुमियो दी तो मुंह ते लाईंदो जह कदम अमड़ जे के पांजे मुंह ते लाते पक्का समझो त मुझो रब उन चेहरे तुझे ता जहन्नम जे बाह के हराम करे छदी दो छो त जिथे जन्नत हुंदी आ उते दोज़ख गाला गाला जिथे जन्नत हुंदी आ उते जहन्नम न हुंदो आ छो त जहन्नम अलग शय आ जन्नत अलग शय आ गाल मा गाल निकरी वेंदी ओ सेवण जे रहण वारा रात गुजरी वेंदी मां यकदम पोइते मोटा अञा मु कुरान करीम जो आयतूं कोन खोलियो हन ओहे बि खोलणियो हन सेवण जे नगरी में आयो हां अगे दफे वारो हिसाब दिल चवे थी ओहो बज ॾेई पो हितों निकरा छो त अगे दफे भी अजीब इत्तेफाक हुयो कचहरी करे कोन सगियासी ओ मुझा दोस्त अजीज तवज्जो कजा हजरत भाई यजीद बुस्तामी दिल में ख्याल कयो जने पांचे शहर में पहुंची वयो हां त जी जल अमड़ जो दीदार कंदो छो न वञा आयो रिढ़ंदो आयो अची पांचे घर जे दरवाजे ते पहुतो काथे पहुतो वरी बुधाई हाय अमड़ जने न बच्चो रात जो बाहर होंदो त पो दरवाजे में अखियों जी ओ जागो केर कंदी है सोच मुसलमान जी जल अम्मा जी बच्चो अंदर इंदो त अमड़ जे भले दिसंदी है या पेट ने दिसंदी है ईमानदारी सां बुधा अचण सां बच्चे का छा पुछंदी है तवज्जो तो कर मुसलमान मां
जी जल अमड़ पियो केडो बि कावड़ियल हुजे अमड़ के केडो बि नाराज को हुजे अचे त जो घट न कंदी सांस गुलाम हुसैन के मुंह चयो त झट वञी मोटी अचजा मगर जीअं जो वियो त अली गोहर मल्लाह सां गॾु अलाए काॾे काॾे घुमंदो यूसुफ हाले पोटे ॾे हलियो वियो वञी उते सॼो ॾींहुं कचहरी कई अथई मोटी अचे कान छॾींदी सांस अमड़ के कावड़ा अॼु सॼो ॾींहुं घर कोन आयो आहे कमु कोन कयो अथई सिज लथे अथई कावड़ा पर यादि रख बचड़ी वाल वेठा हो जीअं सिज लही ख़त्म थियो अमड़ जी कावड़ ख़त्म थी हाणे अमड़ जी कावड़ त वई हली हाणे गलियूं पे थी निहारे त मुंहिंजे बच्चे अचण में अलाए देर छो कई आहे पहिरीं कावड़ में वेठी आहे और खान गौर सां ॿुध पहिरीं कावड़ में वेठी आहे चवे थी अचे घट कान कंदी सांस हाणे कावड़ ख़त्म थी वई आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे वाटूं निहारण लगी आहे अचे मुंहिंजो बचड़ो अलाए केॾां वियो जेको ईंदो ॾिसे दिलि में ख़्याल करे मुंहिंजो बचड़ो अची रहियो आहे मुंहिंजो बचड़ो अची रहियो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं बचड़ो ईंदो आहे माउ छा कंदी आहे गले सां लाहींदी आहे भाकुर पाईंदी आहे चुमड़ियूं ॾींदी आहे रोंदी आहे प्यार में वठी ईंदी आहे पहिरीं कपिड़ा बदिली कराईंदी आहे मुहड़े खे पाणी हणंदी आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरीं बचड़े खे मानी खाराईंदी आहे बिस्तरे ते सुम्हारण खां बाद में जीजल अमड़ जो नालो आहे पोइ पाण मानी खाईंदी आहे इहो सच्चा मुसलमान इहो सच्चा इहा हक़ीक़त आहे पोइ अहिड़ी जीजल अमड़ सां जे न तूं असां मुंहुं घुंजाए ॻाल्हायूं कपिड़ा बेराहन अमड़ खे अखियूं ॾेखारियूं अमड़ जे साम्हूं थियूं यादि रखी छॾिजां मौलवी हुजे कारी हुजे पीर हुजे फ़कीर हुजे आबिद हुजे ज़ाहिद हुजे तवंगर हुजे बादशाह हुजे पर जे जीजल अमड़ राज़ी न अथसि त इन जहिड़ो बदकिस्मत ऐं सुञो ॿियो दुनिया में माण्हू आहे ई कोन्हे पर गुनहगारा खतादारा बदकारा बेकारा मिस्कीना सफ़ा गरीबा पर जे जीजल अमड़ जी दिल ठरियल आहे त वरी इन जहिड़ो अमीर ॿियो केरु आहे ई कोन यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त हज़रत बायज़ीद सुहिणे दरवाज़े ते आयो दरवाज़े ते पहुची आसमान ॾे निहारी अॻे मोबाइलियूं कोन हुयूं घड़ियूं कोन हुयूं जो झट में टाइम ॾिसिजे अर्श ॾे निहारियो वेंदो हो तारनि खे ॾिसी करे टाइम जो अंदाज़ो लॻायो वेंदो हो बायज़ीद आसमान ॾे निहारियो तारनि ॾे ॾिसी करे अंदाज़ो लॻाए अञा आधी राति दिल में ख़्याल कये मुंहिंजी अमड़ी ॾाढी नेक आहे ख़बर नाहे केॾी महिल ताईं नफ़िल पढ़ी पढ़ी ख़ुदा जो ज़िक्र करे सुती हूंदी हाणे सॾड़ो नथो कयां मतां मुंहिंजे जीजल अमड़ जी निंडड़ी फिटी पवे इंतज़ार थो कयां त मुंहिंजी जीजल अमड़ जेॾी महिल निंड मां उथंदी पोइ वञी पंहिंजे अमड़ जा कदम चुमंदुसि दरवाज़े खे टेक ॾेई दीवार खे टेक ॾेई वेही रहियो आहे इंतज़ार थो करे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं तहजुद जो टाइम थियो आहे अंदरि पाणीअ जो आवाज़ आयो पक थियसि त अम्मा उथी आहे जेॾी महिल चई त अम्मा उथी आहे सोचे त हाणे थोरो अम्मा पाणी बाणी पे त वञा ॾिठई त वुज़ूअ जे पाणीअ जो आवाज़ आहे दिलि में ख़्याल कई त अमड़ वुज़ू करे रही आहे हाणे अम्मा पंहिंजे रब जी इबादत जे लाइ उथी आहे मां पंहिंजे जीजल अमड़ खे डिस्टर्ब नथो कयां मां पंहिंजे जीजल अमड़ खे परेशान नथो कयां भले मुंहिंजी अम्मा तहजुद बि पढ़ी वठे बैद में पंहिंजे अमड़ जा कदम चुमंदुसि दीवार खे टेक ॾियो वेठो आहे अॻे घर चिरे बने एकड़नि में कोन हूंदा हुया अमड़ वुज़ू करे मुसल्लो विछायो आहे मुसल्लो ते बीही करे जीजल अमड़ चवण लगी आहे अञा नियत तहजुद जी कान कई थई अॻे छा थी चवे ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजे बायज़ीद जी पारत थई छा चयो अमड़ ओ मुंहिंजा करीम रब मुझे बचड़े बायज़ीद जी पारत थई जी जो आवाज करीम रब जे नाले सां अमड़ जो बायज़ीद जे कन ते पोतो दाह निकरी वई चीख निकरी वई
अमड़ अमड़ हुंदी आ उन जो दाह बुधी त उनखे दाह बुधायो त मुझे बचड़े जी दाह हज़ारे बच्चा रोन पर हर अमड़ पाजे बचड़े जो रोण हज़ारन में भी सुञाणे वठंदी आ बायजीद जे जीजल अमड़ पाजे बचड़े जो आवाज बुधो दाह करजे ओ मुझा बायजीद बचड़ा आयो हई छा हा मुझी अम्मा आयो हां जी जो आयो बायजीद के जे बच्चा की आयो जवाब दे लगो ओ मुझी अम्मा जह करीम रब के गोलण जेला मां सालन जा साल गोली दो रहस जबलन में झकलन में गोली दो रहस मुखे केड़ी खबर ओ करीम रब मुझे घर में मौजूद वेठो ओ मुझी अम्मा मां इन हिकड़े आवाज जेला सजा साल सिकंदो रहस त मुझे करीम रब जे तरफ का एड़ो को आवाज अचे जे आवाज जे बुधण सा मुझे दिल के करार अची वने सुकून अची वने अम्मा हेतरा साल इबादतू कयम ओ सुकून को न मिलो ओ करार को न मिलो पर जेडी मन जी जल अमड़ी तो ये चयो त मुझा करीम रब मुझे बचड़े बायजीद जी पारत थई इन पारत वारे लफ्ज में जेको मुके सुकून मिलियो मुझी अम्मा मुके सालन जे इबादत में को न मिलियो अल्लाह जी वलियन के भी करीम रब मिलियो आ त किथा मिलियो गाला दोस्त गाला गाला किथा मिलियो आ जो जी जन अमड़ वटा मिलियो आ त मुझा दोस्त अजीज सागी जगह ते मोटी हला केड़ी जगह ते मोटी हला बिसरियो याद इन फकीर के घणो पक याद हो तो फकीर किथों निकता हासी ये गाल पूरी थी वई हाँ सुभान अल्लाह मुखे यादा पर मां ॾिसां थो त दोस्तन के केतिरो याद आ मुंहिंजा दोस्तो जॾहिं भी महफ़िल में वेहंदा कयो याद ज़रूर कंदा कयो मां पाणीअ जा ॿ भी पिया थो पंहिंजे दिलबर मदीने जे घोट ते सलात भी पढ़ा थो ॾिसां तव्हां याद करे था वठो फ़कीर मोहम्मद अली में भर में वेठो आहे सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ता भला सलात को न पढ़ी साईं पढ़ियो पर वरी पढ़न दुरूद पढ़न सा सवाब मिलंदो आ सलाम पढ़न सा जवाब मिलंदो आ दिल खोले सलात पढ़ो मुझे साईं ते या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तवा के याद कौन आयो मां थो बुधाया इन अदड़े त धुकड़ो हयो पर धुको इन जो भी कोन लगो मां तो बुधाया मुझा दोस्त केड़ी जगह ता तवा जो रस्तो अलग करे ट्रेवाटे ता वरी नई वाट साविस घूमी वरी सागे ट्रेवाटे ते आयो हां तवा के अर्ज करे पे बुधायो मुझा दोस्त अजीज त मुझे सुने मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो त अमड़ जे कब्र जी रुगी ज़ियारत करण सा गुनाह लांदा हल रुगी मुझे महबूब ज़ियारत जो छो फरमायो या गाल पे कयम इन करे जो मुझे आका के खबर आ पांजे गुलामन सा मुझे महबूब के प्यारा मुझे दिल पर के खबर आ त मुझा लखे करोड़े उम्मती कुरान पढ़ल को न हुंदा जेकर मां मुस्तफा ऐलान कया त जेको अबे अम्मा जे कब्र ते पहुंची करे कुरान करीम जी तिलावत कंदो कुल पढ़ी बख्शी दो पो रब उन के माफ कंदो त जेके कुरान पढ़ियल न आहिनि उन्हनि के मायूसी थींदी मां मुस्तफा मायूस करण को न आयो हां मां मुस्तफा त मायूस दिलनि के भी यार सां मिलाइण आयो हां या गाल करे यकदम अल्लाह
जे ज़ात जी गाल कयम त जे मुझे मदीने वारे मीर के पांजे गुलामन सा प्यारा त उन जी निशानी मुझे रब पांजे कुरान में बुधाया त मुझे मुस्तफा के पांजे गुलामन सा केतरो प्यारा वह आयत करीमा वरी बुधाया जेका आयत करीमा तिलावत करे मां अगते वयो हुयस अजीजुल अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। याद अचे वई न, याद अचे वई न जी मुझा साईं या कुरान करीम जी आयत पढ़ी हुई में जैमें मुझे करीम रब जे ज़ात फरमायो आ त मुझो महबूब मुस्तफा बेनियाज़ रब पांजे महबूब जी तारीफ बयान कंदे पांजे महबूब जो जेको उम्मत सा कुर्बा अल्लाह कुरान करीम में वो बयान कयो आ त मुझो महबूब मुस्तफा पांजे गुलामन सा एतरो त प्यार कंदो आ जेकॾहिं ज़मीन जे कंहिं भी खिते में मुझे महबूब मुस्तफा जे कंहिं गुलाम के तकलीफ ईंदी आ रब तो चवे उहा तकलीफ मुझे महबूब ते ॾाढी गरी गुज़रंदी आ। याने मुझो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पांजे गुलामन के तकलीफ में ॾिसी करे बर्दाश्त कोन कंदो आ करीम रब खां दुआऊं घुरंदो आ ओ मुझा करीम रब मुझे गुनहगार उम्मत जी पारत हुजई। हाने वरी अन्या बि पोइ तेली मुंड ते पहुचा काथे ओ बिल वालिदैन इहसाना अन्या शुरू ते बीठो हां साथ में हलंदो या अध में भजा कंदो अल्लाह जे ज़ात फरमायो वालिदैन सा एहसान कयो अबे अम्मा सा एहसान कयो वजाहत पे कयम मुझा दोस्तो अजीजो एहसान जी माना चाहे भलाई करण भलाई छा के चेबो आ अगलो तो सा बुराई करे वरी उन सा भलाई कर अबो अम्मा त के सा भी बुराई को न कंदा हन पर मुझो रब जाने पियो त एड़ो ज़मानो इंदो जो पिलाट दा पुट कावड़ी जी पियो दुनिया के दाहो दीदो बाबे मूसा नाजायजी कईया अम्मा मूसा नाजायजी कईया बाबे फलाने पुत्र के टुकरो वधी करनो फलाने बच्चे के दुकान वधी करनो फलाने बच्चे के ही शे वधी करनी मुझो रब जाने थो एड़ो ज़मानो इंदो जो नौजवान पांजे दौलत जे नशे में दुनिया जे नशे में अची करे अबे अम्मा के डोही समझदा अबे अम्मा के कसूरवार समझदा मुझे रब फरमायो अगर एड़ी सूरत हाल भी तमाजे दिमाग में घूमी रही है तने बीमार रब फरमाए तो खबरदार थी जो अबे अम्मा जे सामहो न थी जो अबे अम्मा सा वरी बि भलाई वारो रवैयो अख्तियार कजो। आयत ते अगते हलऊं इम्मा इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। मुझे बेनियाज फरमायो इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा कदे अबे अम्मा सा भलाई जो हुक्म थियो गौर त कर अल्लाह खोले कुरान में चयो आ जदे मां पी या उन्हनि बिनी मां को हिकड़ो जदे कुराड़ो थी वजे छा थी वजे गला गला छा थी वजे यबलुगन इंदकल किबर जदे बिनीमा औ अहदुहुमा औ किलाहुमा जदे उन्हनि बिनीमा को हिकड़ो बि कुराड़ो थी वने या ओहे बई कुराड़ा थी वजन मुझे रब फरमायो त मां अल्लाह तोके हुक्म तो कया छो त घरन में निहारियो अबो कुराड़ो थी वयो कंग
थी पई बाबा खंगी खंगी निंड फिटाए छनी थे बाबो थुकींदो तो वते ज़ाल कावड़ जी पईया तुझे पी ते हिया करे छडियो आ तुझे बाबे ते हिया करे छडियो आ वडड़ा एकड़ी गाल कंदा हन वा गाल बुधाई वडड़ा एकड़ी गाल कंदा हन उठण वारा उठंदा वेहण वारा वेहंदा यो सिलसिलो जारी रहंदो लेकिन समझो मुझा दोस्तों वडड़ा गाल कंदा हन त एकड़े हमराह शौक मां शादी कई छमा शादी कई शौक मां अजकल भी शौकड़ो हलंदो आ न अम्मा के भी मजबूर करणो आ बाबे के भी मजबूर करणो आ फलाणे हंदा मुजी शादी करायो था त ठीक आ न त मां तो दादुल दरिया में ट्रपो ॾियांव वड़े वा हलाली पुत्र तोखे इनन ॾींहं जे लाइ अबे मां ॼणे चाते जवान कयो आहे मुंहिंजो ही कमु कयो न त मां तो हीअं कयांव अरे खुदा जा माना दुनिया से तंग आकर दुनिया से तंग आकर कहते हैं कि मर जाएंगे अगर मर कर भी चैन न पाए बता फिर कहाँ जाएंगे इतने तो अबे मां के दुखई न छा ॾेई ऐं चवी थो त मां ख़ुदकशी थो कयां छा तोखे यकीन न आहे काॾे वञी रहियो आहे कहजी तरफ वञी रहियो आ अल्लाह जे कुरान के खोले निहार अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर कब्र के विसारण वारा कब्र के विसारण वारा क़यामत के विसारण वारा जॾहिं हितों दुनिया छॾी दो दुनिया तो खां अलग थींदी आ बैलेंस तो जो वींदो आ औलाद तो खां टुटी वींदो आ दोस्त तो खां टुटी वींदा हन महल माड़ियूं तो खां टुटी वींदा हन सब कुछ टुटी वींदो आ मगर तुझे जिस्म सां गॾु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कपड़ो हिकड़ो गॾु हलंदो आ जंहिंजो नालो कफन या पक थई न लेकिन कुरान बुध हितों त दुनिया मां जॾहिं दुनिया के छॾियई कब्र में लथे ॿियो त सभु कुझु खसिजी वई मगर कफन तो सां गॾु हलियो आ अल्लाह जे कुरान ॾे निहार मुंहिंजो रब फरमाए तो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर वरी इन कब्र मां भी तोखे उथणो आ हींअर तोखे कब्र में सुम्हणो आ वरी इन कब्र मां भी तोखे उथणो आ मुंहिंजो रब क़ुरान करीम मां फरमाए तो जॾहिं कब्र मां उथंदे तोखे जुती पातल कान हूंदी मथे ते कपड़ो कोन हूंदो पर इहो कफन भी तोसां गॾु कोन हूंदो ईअं कब्र मां उखाड़ो निकिरंदे जीअं जीजल अंबड़ जे पेट मां निकिरी ईंदो आ मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं कुरान करीम जे इन आयत जी तिलावत कई त अम्मा आयशा सिद्दीक़ा जो रज़ियल्लाहु तआला अन्हा अल्लाह जे खौफ खां उन जे मथां ॾकणी तारी थी वई ॾकंदे चई त या रसूल अल्लाह फिदाक अब्बी व उम्मी मुंहिंजा अबो अम्मा महबूब मुस्तफ़ा करीम मुंहिंजा दिल पर घोट तो ता कुर्बान कया ओ मुंहिंजा सुना जंहिं वक्त में कब्र मां माण्हू नंगा थी उथंदा छा उन वक्त उन्हनि खे हिक ॿिए खां हया कोन थींदो गौर कर सवाल करण वारी केरा मुझे महबूब मुस्तफा जी कुआरा मोमिनन जी अम्मड़ा जवाब ॾियण वारो केरा मुझो महबूब इमामुल अंबिया मुझे आका फरमायो आयशा जी मुझा सुना जेको तो सवाल कयो वा गाल उने का खड़ी अगते आ या रसूल अल्लाह किया मुझे आका फरमायो आयशा जॾहिं माण्हू कब्र मां उथंदा एतिरो त क़यामत जो खौफ उन्हनि जे मथां तारी हूंदो जो सभु कंहिंखे पंहिंजे गुनाहनि खां सवा बाक़ी कुझु बि यादि कोन हूंदो पहुचणो अथई उन जगह ते उन कारी कब्र में पहुचणो अथई जिथे मुंहिंजा दोस्त न की मिट हलंदई न की माइट हलंदई न की दोस्त हलंदई न